मोहतरम साथियों, एडवोकेट अब्दुल हकीम चांडियो पंज मज़लूमनि जी आवाज़ यूट्यूब चैनल में अवां सां मुखातिब आहियां। अॼु मां आइन में जेका ताज़ी 26वीं तरमीम आंदी वई आहे उन जे सबबनि ते, उन मां कंहिंखे फ़ाइदो थींदो, इहो कंहिं करायो आहे, इहा कहिड़ी प्लानिंग आहे ऐं उन जा असरात ईंदड़ वक़्त जे जुडिशरी ते केतिरा मुरतब थींदा ऐं उन जो मक़सदु ऐं महवर 26वीं आइनी तरमीम जो छा रहंदो, उन ते पंहिंजे ख़्यालनि जो इज़हार कंदुसि त मुंहिंजा प्यारा साथियो, ही जेका आइनी तरमीम तकड़े बुनियादनि ते प्रोड्यूस कई वई, पेश कई वई, प्रेज़ेंट कई वई पार्लियामेंट में, उन जो जेको मर्कज़ मेन पॉइंट जो इहो हुयो त पंहिंजा अख्तियारात पार्लियामेंट इस्तेमाल करे, पार्लियामेंट जे अख्तियारात खां केर बि इनकार कोन थो करे, उहा मुक़दमा पार्लियामेंट मोहतरम ताज़ीम ऐं तकरीम जे लाइक़ु आहे, छो त 3 पिलर्स आहिनि जेकी मुल्क खे हलाईंदा आहिनि, जंहिंमें पहिरियों पार्लियामेंट हूंदी आहे जेका कानून साज़ी कंदी आहे, उन खां पोइ जुडिशरी हूंदी आहे, अदलिया जेका उन जी वज़ाहत कंदी आहे, 3 नंबर ते हूंदी आहे एग्ज़ेक्टिव जेका उन ते अमल कराईंदी आहे। पार्लियामेंट पाण ताक़तवर हुअण जे बावजूद बि उन खे छो ज़रूरत महसूस थी त अहिड़ी 26वीं आइनी तरमीम पेश कई वञे ऐं उन में